रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नाज़िम तव्हांखे टिंडोबागो खां ख़बर ॾींदो हलां। टिंडोबागो हायरसैकेंडरी स्कूल टिंडोबागो जे इम्तिहानी सेंटर में हलंदड़ 11वीं क्लास जे पर्चे जे विज़िट दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे हैदराबाद तइलीमी बोर्ड जे क़ंटरूल मसरूर मंज़ई चयो त कोरोना वबा करे सभ खां वधीक नुक़सानु तइलीम जो थियो आहे। तइलीम बंदि हुजण करे शागिर्द ऑनलाइन क्लास जे ज़रिए तइलीम जारी रखे, जंहिं करे बोर्ड इम्तिहान वठी रहियो आहे। शॉर्ट कोर्स ते पेपर तरतीब ॾिना विया आहिनि। हिन साल हैदराबाद तइलीमी बोर्ड में कुल 55,000 शागिर्द कॉलेज जो इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। सभिनी इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि खे कोरोना वबा जे करे 5 मार्कूं इज़ाफ़ी ॾिनियूं वियूं आहिनि। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़, सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।